तमामु वॾी जेका ॻाल्हि नाइंसाफ़ी थी आहे ऐं हिननि खे पुलिस जो कमु हुयो मर्दनि खे गिरफ़्तार करे आहे। जेकॾहिं उहो कब्ज़ो ई हुयो असां मञूं था ठीकु आहे, हुननि जी चाणी कब्ज़ो हुयो जेके कोर्ट हुनखे ॾिनो पियो आहे शाह साहिब खे, त मर्दनि जो खे अरेस्ट कराया, मर्द खणाया, पर औरतूं उनखे हथु न विझी आहे। इंसानियत ॾेखारे आहे, पुलिस बि ॾेखारे आहे, शाह बि ॾेखारे आहे, पर हिन शाह वटि इंसानियत रही, न पुलिस वटि का ग़ैरत रही जो नियाणियुनि जी तज़रीर कई वई ऐं इन जे असां सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं। ऐं जेके बि जेको आहे तो वॾी हैरत जी ॻाल्हि त इहा आहे त सरदार शाह थो चए थी जेका मूंखे ख़बर न आहे, कई मीटिंग अटेंड थो करे, उन खां पोइ थो चए मूंखे ख़बर न आहे। जॾहिं हिननि जा जेको आहे तो हूंदा आहिनि सेक्रेटरी हूंदा आहिनि, हर शइ जी ॼाण रखंदा आहिनि, पर उनजे बावजूद बि जेका वज़ीर खे ख़बर नथी पए त मुंहिंजे इलाइक़े में छा थो थिए, त इहा वॾी माना ॾिसणी लताड़ आहे जेका औरतुनि जे मथां इहो नाइंसाफ़ी कई वई आहे, औरतुनि सां कई वई आहे। इहा इन जी असां सख़्त लफ़्ज़ में मज़म्मत था कयूं।